सुकून ॾींदड़ आयतूं। पहिरियां हिन खे पढ़ंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम पाक अहिड़ो त दिलि खे वणंदड़ ऐं रूह खे सुकून ॾींदड़ आहे जो जेकॾहिं को मुहबत ऐं अदब जो दामन पकड़े ऐं पूरी दिलि जे हुज़ूर ऐं यकसूईअ सां क़ुरान करीम जी तिलावत कंदे उन जे तर्जुमे ते ग़ौर करे त अल्लाह पाक जी रहमत सां उन जे दिलि खे बेपनाह सुकून, चैन ऐं क़रार नसीब थींदो आहे। कलाम पाक में अहिड़ी राहत आहे जेका दुनिया जी कंहिं बि ॿिए शइ में नाहे। असांजो प्यारो रब पाण इरशाद फ़रमाए थो, मुंहिंजी यादि में दिलनि जो चैन आहे। हिन मुख़्तसर रिसाले में कुझु अहिड़ियूं मुबारक आयतूं पेश कयूं वयूं आहिनि जेके पंहिंजी माना ऐं मफ़हूम जे एतबार खां निहायत वाज़े ऐं दिलयुनि खे छुहंदड़ आहिनि। इन्हनि आयतुनि में ख़ासि करे ग़मगीन दिलयुनि लाइ तसल्ली, बेक़रारनि लाइ क़रार, परेशान हालनि लाइ चैन ऐं सुकून ऐं ॾुखनि जे मारियलनि लाइ राहत ऐं ख़ुशीअ जो सामान मौजूदु आहे। शर्त इहो आहे त इत्मिनान क़ल्ब सां पुरअमन माहौल में इन्हनि मुबारक आयतुनि ऐं इन्हनि जे तर्जुमे खे ज़हन ऐं दिमाग़ में दोहरायो ऐं ग़ौर करियो त अल्लाह पाक पंहिंजे बाननि सां केतिरी महबत ऐं अपनायत जो इज़हार फ़रमाए रहियो आहे। अहिड़े ई मिलंदड़ जुलंदड़ मौज़ूअनि ते आयतुनि जी चूंड जो सिलसिलो काफ़ी वक़्त खां जारी हो। मुफ़्ती अहले सुन्नत मुफ़्ती मोहम्मद क़ासिम अत्तारी मद्दज़िलुल आली जो अहिड़ो ई हिकु वीडियो क्लिप ॾिठुमि त ज़हन बणियो त हाणे हिन कम खे मंज़र आम ते आंदो वञे। अल्लाह पाक जी तौफ़ीक़ सां फ़िलहाल कुझु मुबारक आयतुनि ते मुश्तमिल हीउ रिसालो पेश कजे थो। इंशा अल्लाहुल करीम हीउ सिलसिलो जारी रहंदो। अल्लाह पाक हिन खे सॼी उम्मत लाइ फ़ाइदेमंद बणाए ऐं मुंहिंजे वालिदैन, उस्तादनि ऐं पीरो मुर्शिद जी बेहिसाब बख़्शिश जो ज़रियो बणाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुकून ॾींदड़ आयतूं। दुआए अत्तार। या रब्बे करीम, जेको बि हीउ 20 सफ़नि जो रिसालो सुकून ॾींदड़ आयतूं पढ़ी या ॿुधी वठे उन जी ज़िंदगी सुकून ऐं ख़ुशियुनि सां भरे छॾ ऐं उनखे माउ पीउ ऐं ख़ानदान समेत जन्नतुल फ़िरदौस में बेहिसाब दाख़िला नसीब फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मुसलमान वटि सदक़ो करण लाइ कुझु न हुजे उनखे घुरिजे त पंहिंजी दुआ में हीअं चवे, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अब्दिक व रसूलिक व सल्लि अलल मुमिनीन वल मुमिनाति वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। त हीअ ज़कात याने सदक़ो आहे ऐं मोमिन कॾहिं बि भलाईअ मां सेर नाहे थींदो, तव्हांजो जन्नत उन जो ठिकाणो बणिजी वेंदी आहे। शरह हदीस। जेको शख़्स सदको करण जी सघ नथो रखे उन जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह पाक खां रहमत जी दुआ करण याने दुरूद पाक पढ़णु उन जे लाइ सदको आहे। असिराजुल मुनीर बशर जामे उस सग़ीर 232/2। ए मदीने के ताजदार सलाम, ए गरीबों के गम गुसार सलाम, तेरी एक अदा पे ए प्यारे 100 दुरूदें फ़िदा हज़ार सलाम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हाफ़िज़नि ते ताजुब आहे। हज़रत अबुल हसन अहमद बिन अबू हवारी रहमतुल्लाहि अलैहि वॾा आबिद ऐं दुनिया खां बेरग़बत बुज़ुर्ग हुआ। पाण रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मूं क़ुरान करीम जी तिलावत कई ऐं उन जी हिक हिक आयत में ग़ौर कयो त मुंहिंजी अक़ुलु हैरान रहिजी वई। मूंखे क़ुरान करीम जे हाफ़िज़नि ते वॾो ताजुब थियो आहे। उहे कीअं सुम्हनि था, कीअं घुमनि फिरनि था ऐं दुनिया जे कमनि कारनि में कीअं मशग़ूल थी वेंदा आहिनि, जॾहिं त उहे अल्लाह पाक जे कलाम जी तिलावत कंदा आहिनि। जेको कुझु हू तिलावत कंदा आहिनि, जेकॾहिं उनखे हक़ीक़ी माना में सम्झनि हा, उन मां लज़त हासिल कनि हा ऐं उन जे ज़रिए मुनाजात याने बारगाह ख़ुदाबंदीअ में दुआऊं कनि हा, त पोइ मुसरत ऐं ख़ुशीअ विचां संदन निंडूं उॾामी वञनि हा त असांखे कहिड़ी अज़ीम दौलत अता थी आहे ऐं कहिड़े अमल जी तौफ़ीक़ ॾिनी वई आहे। हिलियतुल औलिया 21/10 रक़म 1435। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मेरे रब का कलाम है क़ुरआन, वाह क्या बात प्यारे क़ुरआन की। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। ए क़ुरआन जा आशिक़ो,
अल्लाह पाक पंहिंजे सभ खां प्यारे ऐं आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजो सभ खां अफ़ज़ल किताब क़ुरान करीम नाज़िल फ़रमायो। हीउ उहो अज़मत बरकत ऐं रहमत वारो किताब आहे जंहिंमें हर शइ जो बयानु मौजूदु आहे। हिन कलाम पाक में ग़ैब जूं ख़बरूं, दुनिया ऐं आख़िरत संवारण जा तरीक़ा ऐं मोमिन लाइ वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। काश रोज़ानो तिलावत क़ुरान असांजो मामूल बणिजी वञे ऐं असांखे बि कलाम पाक जी हक़ीक़ी लज़्ज़त नसीब थी वञे। आमीन। 20 भेरा दोहरायाऊं। सहाबी रसूल हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सफ़र दौरान हिकु राति गुज़ारी त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु रुना जो ज़मीन ते तशरीफ़ खणी आया। पोइ 20 भेरा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ियाऊं। हर भेरे पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण महिल रोअंदा हुआ एसि ताईं जो ज़मीन ते तशरीफ़ खणी ईंदा हुआ। पोइ फ़रमायाऊं, जंहिं ते रहमान ऐं रहीम रहम न फ़रमाए बेशक उहो शख़्स नुक़सान खणण वारनि मां आहे। अख़लाक़ुन नबी अल असबहानी सफ़ो 111 हदीस 551। हिन हदीस जी शरह में आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी माना में ग़ौर फ़िक्र करण जे लाइ उनखे बार बार दोहरायो, छो त हीअ क़ुरान करीम जे तमामु राज़नि जे जामे आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। असांजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबे क़ुरान आहिनि ऐं खेनि क़ुरान जे समूरनि राज़नि जी ॼाण आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलाम पाक जी हक़ीक़ी माना में ऐं मफ़हूम खे सम्झंदा हुआ। संदन उम्मत जी तालीम ऐं इस्लाह लाइ अहिड़ा केतिरा ई वाक़िआ हदीसुनि में बयानु थियल आहिनि। लज़्ज़त क़ुरान मां बे इख़्तियार रोअण वारो। तमामु मुसलमाननि जी प्यारी अमड़ हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा खां रिवायत आहे त मुंहिंजा वालिद मोहतरम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं क़ुरान करीम जी तिलावत फ़रमाईंदा हुआ त पाण रज़ी अल्लाहु अन्हु जो पंहिंजनि ॻोढ़नि ते इख़्तियार न हूंदो हो, याने ज़ारो क़ितार रोअण लॻंदा हुआ। शाबुल ईमान 493 हदीस 806। कलामुल्लाह जी लज़्ज़त। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ही हक़ीक़त आहे त हीरे जो क़दुरु जोहरी हीरे जी परख रखंदड़ ई ॼाणे सघे थो। अहिड़ी तरह अल्लाह पाक जे कलाम में ग़ौर फ़िक्र करणु हर कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, बल्कि इहो सिर्फ़ु उलमाए कराम कसरहुमुल्लाहु याने अल्लाह पाक इन्हनि जो तादादु वधाए ई करे सघनि था, छो त वटनि ग़ौर फ़िक्र वारी सोच अक़ुलु हूंदो आहे। अल्लाह पाक जे फ़ज़ल सां जेकॾहिं असांखे बि क़ुरान जी तिलावत ऐं उन जी माना ऐं मफ़हूम जी हक़ीक़ी मारिफ़त याने सुञाणप नसीब थी वञे त हिन कलाम में अहिड़ी लज़्ज़त आहे जो दुनिया जी कंहिं बि ॿिए शइ में नाहे, बल्कि दिलि करे बसि क़ुरान करीम तिलावत ई कंदा रहूं। मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जे बारे में मनक़ूल आहे त पाण क़ुरान करीम जी तिलावत एतिरी त कसरत सां फ़रमाईंदा हुआ जो क़ुरान पाक जो नुस्ख़ो घणे इस्तेमालु सबबु शहीद थी वियो। पाण रज़ी अल्लाहु अन्हु फ़रमाइनि था, जेकॾहिं तव्हां जूं दिलियूं पाक हुजनि हा त क़ुरान करीम खां कॾहिं बि सैर न थियो हा। मूंखे को बि ॾींहुं या राति क़ुरान मजीद जी तिलावत खां सवाइ गुज़ारणु पसंदि नाहे। हिलियतुल औलिया 390/7 रक़म 1813। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुबहानल्लाह। काश जामिउल क़ुरआन मुसलमाननि जे 3 ख़लीफ़े हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जे सदक़े असांखे बि तिलावत जो ज़ौक़ ऐं शौक़ नसीब थी वञे। काश असांखे बि हक़ीक़ी लज़्ज़त क़ुरआन ऐं रूहानी सुकून हासिल थी वञे। तुम्हें को जामे क़ुरान का हक़ ने दिया मनसब, अता क़ुरआन को करके जमआ की उम्मत को आसानी। कननि में आङिरियूं विझी छॾींदा हुआ। रिवायत में आहे त अल्लाह पाक जा प्यारा नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जॾहिं कोहे तूर ते अल्लाह पाक सां हम कलाम थी वापसि माण्हुनि में तशरीफ़ खणी ईंदा हुआ त अल्लाह पाक सां गुफ़्तगू मां हासिल थींदड़ रूहानी लज़्ज़त जे करे खेनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधण मां वहशत महसूसु थींदी हुई ऐं पाण अलैहिस्सलाम पंहिंजनि मुबारक कननि में आङिरियूं विझी छॾींदा हुआ।
मिनहाजुल आबिदीन सफ़ो 44। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अंबिया किराम अलैहिमुस्सलाम, सहाबा किराम रदियल्लाहु अन्हुम ऐं औलिया इज़ाम रहमतुल्लाहि अलैहिम जा अहिड़ा केतिरा ई वाक़िआ मौजूदु आहिनि जिन में हू सॼी सॼी राति कलाम इलाहीअ जी हलावत मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ ऐं उन मां खेनि अहिड़ो त ज़ौक़ ऐं सुरूर हासिलु थींदो हो जो खेनि तवील रातियुनि जी गुज़रण जी सुध ई न पवंदी हुई। हिकु तरफ़ उन्हनि पाक हस्तियुनि जूं पाकीज़ा कैफ़ियतूं हुयूं ऐं ॿिए तरफ़ असां आहियूं। पहिरियां त असां गुनहगारनि खे त तिलावत जी सआदत ई घटि नसीब थींदी आहे। जेकॾहिं मिली बि वञे त दिलि चवंदी आहे त जल्दी जल्दी ख़त्म क़ुरान करियूं। ज़बान तिलावत कंदी आहे पर दिलि दुनिया जे ख़्यालनि में हूंदी आहे। अहिड़ी बेदिलीअ सां तिलावत करण वारनि जे बारे में हीअ इबरतनाक रिवायत पढ़ो, ॿुधो ऐं इबरत जो सामान कयो। छा तुंहिंजे वेझो मुंहिंजो को मर्तबो ई नाहे? हज़रत शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था त मूं तौरात में अल्लाह पाक जो ई फ़रमान पढ़ियो। अल्लाह पाक पंहिंजे बाने खे फ़रमाए थो, ए मुंहिंजा बाना, छा तोखे मूंखां हया नथो अचे? जेकॾहिं तूं पंधु वञी रहियो हुजीं ऐं तुंहिंजे कंहिं दोस्त जो ख़त अची वञे त तूं उन जे मुताले लाइ रस्ते तां पासीरो थी वेही रहीं थो, पोइ उन जे हिकु हिकु अखर खे निहायत गौर ऐं फ़िक्र सां पढ़ी थो त जीअं का बि ॻाल्हि तुंहिंजी नज़र खां रहिजी न वञे। पर हीउ मुंहिंजो किताबु आहे जेको तो ॾांहुं नाज़िल कयो आहे। थोरो ॾिस त सही, मूं इन में तोखे केतिरा हुकुम ॾिना आहिनि ऐं इन्हनि खे बार बार ज़िक्र कयो आहे त जीअं तूं उन में गौर फ़िक्र करीं, पोइ बि तूं उन खां मुंहुं मोड़ियो वेठो आहीं। छा मुंहिंजी हैसियत तुंहिंजे वेझो तुंहिंजे दोस्तनि खां बि घटि आहे? ए बाना, जॾहिं तुंहिंजो को भाउ तुंहिंजे वेझो वेंदो आहे त तूं उन ॾांहुं पूरीअ तरह मुतवजे थींदो आहीं ऐं उन जी ॻाल्हि दिलि सां ॿुधंदो आहीं त जेकॾहिं को शख़्स तोसां ॻाल्हि करे त उन खे इशारे सां चुप कराए छॾींदो आहीं ऐं होॾां मां तो ते नज़र रहमत फ़रमाईंदो आहियां ऐं तोसां ख़िताबु कंदो आहियां, पर तूं आहीं जो पंहिंजे दिलि खे फेरियो वेठो आहीं। बसि तो मूंखे मुंहिंजे भाउ खां बि घटि सम्झी रखियो आहे। क़ुतुल क़ुलूब 109/1। मुबारक किताब। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, क़ुरान करीम जी तिलावत मुकमल तवज्जो, ख़ुशदिलीअ ऐं आजिज़ी व इनकिसारीअ सां करियो। तिलावत दौरान जेकॾहिं तर्जुमो कंज़ुल ईमान या आसान तर्जुमो कंज़ुल इरफ़ान पेश नज़र हुजे त कई आयतूं माना जे लिहाज़ खां अहिड़ियूं त आम फ़हम याने जल्द सम्झ में अचण वारियूं हूंदियूं आहिनि जो जेकॾहिं बानो थोरी देरि तरसी गौर करे त खे सम्झ में अची वेंदो त मुंहिंजो करीम रब मूंखे छा फ़रमाए रहियो आहे। अहिड़ी तरह के आयतूं दिलि खे एतिरी राहत ऐं सुकून पहुचाईंदड़ बिशारतुनि याने ख़ुशख़बरियुनि ते मुश्तमिल हूंदियूं आहिनि जो जेकॾहिं गौर फ़िक्र कजे त रहमत इलाहीअ सां अखियुनि मां लुढ़क जारी थी वञनि त किथे मां गाफ़िल ऐं सुस्त बानो ऐं किथे मुंहिंजो रहीमो करीम पालनहार। तिलावत कंदे रोअण जी कोशिशि करणु घुरिजे, छो त हदीस पाक में आहे, बेशक हीउ क़ुरान हुज़्न ग़म सां नाज़िल थियो आहे, तंहिं करे जॾहिं तव्हां इन खे पढ़ो त रो ऐं जेकॾहिं रोई नथा सघो त रोअण जहिड़ी सूरत बणायो। इब्ने माजा 291/1 हदीस 373। ग़म जी कैफ़ियत पैदा करण जो तरीक़ो। तिलावत वक़्तु दिलि में ग़म पैदा करण जो तरीक़ो इहो आहे त बानो क़ुरान में मौजूदु नसीहतुनि, ड्रिजारींदड़ ॻाल्हियुनि ऐं वाइदनि खे यादि करे, पोइ अल्लाह पाक जे अहकाम ऐं मना कयल ॻाल्हियुनि जे बारे में पंहिंजी कोताहियुनि ते गौर करे त यक़ीनन उन जे दिलि में ग़म पैदा थींदो ऐं अखियुनि मां लुढ़क जारी थी पवंदा। ऐं जेकॾहिं न को ग़म हुजे ऐं न ई अखियुनि मां लुढ़क वहनि, जीअं साहिबे दिलि पाकीज़ा दिलि वारनि जा हियांव रोई पवंदा आहिनि, त पोइ खेसि पंहिंजे उन न रोअण ऐं ग़मगीन न थियण ते रोअणु घुरिजे, छो त इहा याने दिलि जी सख़्ती सभ खां वॾी मुसीबत आहे। इहया उलूम 368/1। कॾहिं हिन तरह बि कयो, अल्लाह पाक
जे कलाम जी तिलावत वक़्तु ज़ाहिरी तोड़े बातिनी आदाबनि खे मलहूज़े ख़ातिर रखंदे ग़ौर फ़िक्र करियो, छो त तिलावत क़ुरान मां असुलु मक़सदु इहो आहे क़ुरान करीम जे केतिरनि ई मुबारक आयतुनि में ग़मज़दनि लाइ राहतुनि जो बयानु आहे त केतिरनि ई आयतुनि में बेसहारनि लाइ आसरो मौजूदु आहे। थोरो ग़ौर त करियो त अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ज़ात में केतिरियूं नेमतूं रखियूं आहिनि। रब्बे करीम हिन दुनिया में मुंहिंजे लाइ केतिरियूं आसाइशूं पैदा फ़रमायूं आहिनि। जेकॾहिं मां पंहिंजे हिन मुख़्तसर ज़िंदगीअ खे उन जी रिज़ा मुताबिक़ गुज़ारियां त मुंहिंजे लाइ क़ब्र ऐं हशर में अहिड़े ऐशो इशरत जो सामान हूंदो जेको न कंहिं अखि ॾिठो आहे ऐं न कंहिं कन ॿुधो आहे। मुंहिंजे रब्बे करीम क़ुरान करीम जी सूरत में मुंहिंजी रहनुमाई लाइ केॾो न अज़मत ऐं शान वारो किताब मूंखे इनायत फ़रमायो आहे। हिन बाबरकत किताब जी ज़ियारत करे थोरो तसवुरु त करियो त ही उहो पाकीज़ा किताब आहे जंहिंजे अल्लाह पाक जो कलाम हुअण में ज़रे बराबर बि शक न आहे। हिन कलाम पाक जो मक़ाम ऐं मर्तबो एतिरो त बुलंद आहे जो हिन मुबारक किताब खे छुहण जे लाइ ताहिर याने पाक हुजणु ज़रूरी आहे। हर को आम माण्हू हिन मुक़दस किताब खे हथु नथो लॻाए सघे, बल्कि हुक्म आहे त पहिरियां वुज़ू करे ज़ाहिरी तौरु साफ़ सुथरो थी पोइ कलाम पाक खे छुहे। हाणे क़ुरान करीम हथ में खणी थोरो तसवुरु करियो त बेशक ही उहो कलाम पाक आहे जंहिंजो हिकु हिकु हर्फ़ असांजे प्यारे ऐं आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक तां अदा थियो आहे। मां पंहिंजे रब जो कहिड़नि लफ़्ज़नि में शुक्र अदा करियां जंहिं मूंखे हिन कलाम पाक न सिर्फ़ु पढ़ण जी इजाज़त अता फ़रमाई बल्कि पढ़ण, ज़ियारत करणु, चुमणु ऐं छुहणु टच ते बि मुंहिंजे लाइ तमामु घणो अजरो सवाबु रखियो आहे। मुंहिंजे रब जो मूं ते केॾो न वॾो अहसान आहे। अल्हम्दुलिल्लाहि अला अहसानिही व करमिही। कलाम पाक खे चुमणु कीअं आहे? आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, मुसहफ़ याने क़ुरान शरीफ़ खे ताज़ीम ख़ातिर अखियुनि ऐं सीने सां लॻाइणु ऐं चुमणु जाइज़ ऐं मुस्तहब आहे, छो त इहो शआइरुल्लाह याने अल्लाह पाक जी सभ खां वॾियुनि निशानियुनि मां आहे ऐं ताज़ीम शआइर तक़वील क़ल्ब याने दिलयुनि जी परहेज़गारी मां आहे। फ़तवा रज़विया 56/22। मुसलमाननि जा ॿिया ख़लीफ़ा हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु रोज़ानो सुबुह जो मुसहफ़ याने क़ुरान करीम खे चुमंदा हुआ ऐं फ़रमाईंदा हुआ, ही मुंहिंजे रब जो अहद ऐं उन जो किताब आहे। मुसलमाननि जा टियां ख़लीफ़ा हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु बि क़ुरान खे चुमंदा ऐं चहिरे सां लॻाईंदा, टच कंदा हुआ। दुर्रे मुख़्तार 634/9। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, सहाबाए किराम रज़ियल्लाहु अन्हुम जा मुबारक तरीक़ा असांजे लाइ रोल मॉडल याने बहितरीनु मिसाल आहिनि। काश असां बि रोज़ानो घटि में घटि हिकु भेरो क़ुरान करीम खे हथनि में खणूं, चुमूं ऐं अखियुनि सां लॻायूं। अल्लाह पाक जी रहमत मां इहा कहिड़ी बईद ॻाल्हि आहे त उन जी बरकत सां क़यामत जे ॾींहुं असांजे जिस्म जा उहे उज़वा जेके क़ुरान करीम सां मस थिया हुजनि उनखे जहन्नम जी बाहि न छुहे। जॾहिं इन्हनि उज़वनि खे दोज़ख जी बाहि न छुहंदी त पोइ भला ॿियनि उज़वनि खे कीअं जलाईंदी। नारे दोज़ख में वो न जाएगा, बाग़ जन्नत खुदा से पाएगा, जो हकीकी है आशिक़ क़ुरआन, वाह क्या बात माह क़ुरआन की। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। क़ुरानी इसरार ऐं रुमूज़। हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैहि फ़रमाइनि था, मां हिकु सूरत शुरू कंदो आहियां ऐं उन में अहिड़ी शइ जो मुशाहिदो कंदो आहियां जो सुबुह ताईं बीठो रहंदो आहियां पर सूरत पूरी नाहे थींदी। अहिड़ी तरह कुझु बुज़ुर्ग जॾहिं का आयत पढ़ंदा हुआ ऐं दिलि मुतवजे न थींदी हुई त उनखे ॿीहर पढ़ंदा हुआ। ज़ालिम लाइ तीर ऐं मज़लूम लाइ मरहम। किरोड़े शाफ़ियुनि जा इमाम हज़रत मुहम्मद बिन इदरीस अल मारूफ़ इमाम शाफ़िई रहमतुल्लाहि अलैहि फ़रमाइनि था, क़ुरआन जी हर आयत ज़ालिम जे दिलि में तीर ऐं मज़लूम जे दिलि लाइ मरहम आहे। अर्ज़ु कयो वियो, इहो कीअं? इरशाद फ़रमायाऊं, अल्लाह पाक सीपारो 16 सूरे मरियम में फ़रमाए थो,
वमा कान रब्बुक नसिया, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं तुंहिंजो रब विसारींदड़ न आहे। टुटल दिलुनि खे आथत ॾींदड़ मुबारक आयतूं। ए आशिक़ाने रसूल, 13 सिपारे में सूरह यूसुफ़ जी आयत 86 में अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी आजिज़ी ऐं इनकिसारी जो कमाल ज़िक्र आहे। जीअं त अल्लाह पाक फ़रमाए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, याक़ूब चयो, मां त पंहिंजी परेशानी ऐं ग़म जी फ़रियाद अल्लाह खे ई कंदो आहियां। महिरबानी करे हिन आयत ते तरसो, थोरो ग़ौर करियो। थी सघे थो त तव्हां कंहिं मुश्किल में फाथल हुजो, कंहिं बीमारीअ जो शिकार हुजो, कंहिं आफ़त या मुसीबत में मुब्तला हुजो, कंहिं आज़माइश वारे घड़ीअ मां गुज़री रहिया हुजो, या कर्ज़ जे बार माण्हुनि खे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न छॾियो हुजे। अहिड़ी कंहिं बि हालत में थोरो हिन मुबारक आयत जी तिलावत करे थोरो तरसो, थोरो इन जे तर्जुमे खे इत्मिनान सां पढ़ो ऐं तसवुरु करियो त इन्हनि मुबारक लफ़्ज़नि में केॾो न सुकून ऐं सुरूर ऐं अल्लाह पाक ते तवक्कुल ऐं भरवसे जो बयानु आहे। हिन मुबारक आयत जे तर्जुमे खे ज़हन में रखी अकेलाई में अल्लाह पाक जी बारगाह में रोई रोई अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा मौला, मां त पंहिंजी परेशानी ऐं ग़म जी फ़रियाद तोखां ई करियां थो। ए मुंहिंजा मौला, मां कहिड़े हाल में आहियां, तोखे सभिनी ॻाल्हियुनि जो इल्मु आहे। थी सघे थो त हालतुनि जी तंगी ऐं क़ल्बी इज़्तिराब सबबु अव्हां जे अखियुनि मां बेइख़्तियार लुढ़क लुढ़ी पवनि। यक़ीन ॼाणो त उहे ई दुआ जी क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि। उन वक़्तु रहमतूं नाज़िल थी रहियूं आहिनि। इन्हनि घड़ियुनि खे गनीमत ॼाणो ऐं पंहिंजे दिलि जूं तमन्नाऊं, जाइज़ दुआऊं रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में पेश करियो। उहा रहीमो करीम ज़ात असांजी तरफ़ हर वक़्तु हर घड़ी मुतवजे आहे। सिर्फ़ु असांखे तवजो करणी आहे। बसि पोइ ॾिसो त कीअं तव्हांजूं मुंझल राहूं सुलझण लॻनि थियूं। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, क्यों कर न मेरे काम बने गैब से हसन, बंदा भी हूँ तो कैसे बड़े कार साज का। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। बेसहारनि ऐं ॾुखनि जे मारियलनि लाइ ख़ुशख़बरी। अल्लाह पाक सिपारे 20 जी सूरत नमल आयत नंबर 62 में इरशाद फ़रमाए थो, अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दआहु व यक्शिफु सू। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, या उहो बहितर जेको मजबूर जी फ़रियाद ॿुधे थो जॾहिं उनखे पुकारे बुराई टारे छॾींदो आहे। अल्लाह पाक जे हिन फ़रमाने आलिशान जी तफ़सीर में हिकु आरिफ़ याने अल्लाह पाक जी मारिफ़त रखंदड़ बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, हिते मजबूर ऐं लाचार मां मुराद उहो शख़्स आहे जेको बारगाह ख़ुदावंदीअ में हाज़िर थी दुआ घुरे त पंहिंजे ऐं अल्लाह पाक जे विच में पंहिंजी कंहिं नेकीअ जे तरफ़ न ॾिसे जंहिंजे सबबु हू कंहिं शइ याने इनाम जो हक़दार बणिजी सघंदो हुजे, बल्कि हीअं अर्ज़ु करे, ए मुंहिंजा पालनहार, मूंखे पंहिंजे फ़ज़ल सां बिना कंहिं बदिले जे इहो अता फ़रमाए। क़ुतुल क़ुलूब 586-2। सूफ़िया कराम रहिमहुमुल्लाह फ़रमाइनि था त दिलि जी बेक़रारी ऐं तड़प दुआ जे क़बूलियत लाइ अक्सीर याने तमामु घणो असरु रखण वारी आहे। हिन मुबारक आयत में थोरो तरसो ऐं ग़ौर करियो, थोरो ग़ौर त करियो। अल्लाह पाक हिन आयत सॻोरीअ में पंहिंजे तमामु बहननि खे पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां केॾी न आथत ॾेई रहियो आहे। हू दुआऊं सभिनी जूं ॿुधंदो आहे, पर मजबूर ऐं बेसहारे जी दुआ ख़ासि तौर ते ॿुधंदो आहे। ऐं न सिर्फ़ु ॿुधंदो आहे, बल्कि उन जी दुआ क़बूल फ़रमाए खेसि परेशान कंदड़ हर शइ खे खांइसि परे करे छॾींदो आहे। अकेलाईअ में मुकमल दिलि सां क़ुरान करीम जी ज़ियारत कंदे हीअ आयत मुबारक या इन जो तर्जुमो पढ़ो ऐं पोइ हिकु हिकु करे पंहिंजियूं परेशानियूं, ॾुख, ग़म, पंहिंजा रुकियल कम, पंहिंजे ऐं पंहिंजनि प्यारनि जे बीमारियुनि, बल्कि उहे मर्ज़ जिन जे बारे में डॉक्टरनि जवाबु ॾेई छॾियो हुजे, उन्हनि सभिनी खे ज़हन में आणियो ऐं हिन आयत मुबारक जो विर्द कंदे बारगाह इलाहीअ में अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा मालिक, मां कमज़ोर, हीणो, बेसहारो, ग़मनि जो मारियल ऐं दर दर जो ठुकरायल तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियो आहियां।
तुंहिंजी बारगाह जेका बेकसनि जी पनाह गाह आहे, उते त हर मुजरिम खे पनाह मिली वेंदी आहे। मां तुंहिंजे नबीअ जो उम्मती ऐं तुंहिंजो बानो तुंहिंजे दर ते पंहिंजी मजबूरी खणी आयो आहियां। मूंखे दर दर जे ठोकरनि खां बचाए वठि। ए मुंहिंजा मौला, मुंहिंजो तोखां सवाइ ॿियो को बि नाहे। तूं ई मुंहिंजो आख़िरी सहारो आहीं। पोइ ॾिसो दिलि खे केतिरे क़दुरु सुकून ऐं राहत हासिलु थिए थी। मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाहि अलैह केॾी प्यारी ॻाल्हि चई आहे, उस बेकसी में दिल को मेरे टेक लग गई, शुहरा सुना जो रहमत बेकस नवाज़ का। कॾहिं महरूम न आहियां रहियो। अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बारगाह इलाहीअ में नेक पुट लाइ दुआ घुरी। उन मुबारक दुआ निहायत आजिज़ी इंकिसारीअ जो इज़हार कंदे ऐं रहमत इलाहीअ ते तमामु नाज़ भरे अंदाज़ में अर्ज़ कनि था, वलम अकुम बिदुआइक रब्बी शक़िया। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ए मुंहिंजा रब, मां तोखे पुकारे कॾहिं महरूम न रहियुसि। महिरबानी करे हिन आयत मुबारक ते तरसो ऐं थोरो गौर कयो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक दुआउनि खे ज़रूरु क़बूल फ़रमाईंदो आहे, ख़ासि करे नेक बाननि जी ऐं उन्हनि खां बि वधीक अंबियाए किराम अलैहिमुस्सलाम जी। पर इन्हनि मुबारकनि लफ़्ज़नि ते गौर करियो त अल्लाह पाक ते केतिरे क़दुरु यक़ीन कामिल याने मुकमल यक़ीन ऐं तवक्कुल जो इज़हार आहे। अॼु जेकॾहिं असां बि पंहिंजी आज़माइशुनि, आफ़तुनि ऐं मुसीबतुनि में दर दर जूं ठोकरूं खाइण ऐं मुख़्तलिफ़ सिफ़ारिशुनि ज़रिए पंहिंजा मसइला हल कराइण बदिरां सभ खां पहिरियां ई अल्लाह पाक जी बारगाह में मुकमल यक़ीन ऐं वेसाह सां ज़ारियूं नियाज़ियूं करे अर्ज़ु कयूं, छा बईद आहे त हवा में उथियल हथ अञा हेठि न अचनि ऐं असां जूं ज़रूरतूं तोड़े हाजतूं पूरियूं कयूं वञनि। पर इन लाइ यक़ीन कामिल शर्त आहे, जेकॾहिं औलादे नरीना जी तमन्ना हुजे त बारगाह रब्बुल इज़्ज़त में दुआ घुरे, निहायत आजिज़ीअ सां रोए, ज़ारियूं कंदे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जा अदा कयल उहे मुबारक लफ़्ज़ दोहरायो। थी सघे थो त तव्हां ते बि करम जो दरवाज़ो खुली वञे ऐं दिलि जूं मुरादूं पूरियूं थी वञनि। अमीर अहल सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुमुल आलिया अर्ज़ कनि था, हाथ उठते ही बर आए हर मुद्दा, वो दुआओं में मौला असर चाहिए। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। जॾहिं ज़ालिम जे ज़ुल्म खां थकिजी वञो, अल्लाह न करे कॾहिं ज़ालिम जा ज़ुल्म ऐं सितम बर्दाश्त कंदे हिम्मत जवाबु ॾेई वञे त हज़रत नूह नजीयुल्लाह अलैहिस्सलाम जा अदा कयल मुबारक लफ़्ज़ जेके हिन आयत मुबारका में आहिनि, इन्हनि खे या इन्हनि जे तर्जुमे खे पढ़ी पंहिंजे दिलि खे आथत तसली ॾियो। सीपारो 27 जी सूरतुल क़मर आयत नंबर 10 में इरशाद आहे, अन्नी मग़लूबा फ़ंतसिर। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, मां मग़लूब आहियां, पोइ तूं मुंहिंजो बदिलो वठि। महिरबानी करे हिन मुबारक आयत ते तरसो ऐं थोरो गौर कयो। हिन आयत मुबारका जो तर्जुमो ज़हन में रखंदे बारगाह इलाहीअ में अर्ज़ु करियो, ए अल्लाह पाक, मां ज़ालिम जे ज़ुल्म ऐं सितम खां थकिजी पियो आहियां। मूं में इन सां मुक़ाबिले जी सघ नाहे। तूं ई मुंहिंजो सभु कुझु आहीं। मौला, मां मग़लूब आहियां, तूं मुंहिंजो बदिलो वठि। मुंहिंजा मालिक ऐं मौला नफ़्स ऐं शैतान वॾा सरकश ऐं ज़ालिम आहिनि। इहे मूंखे गुनाहनि में फासाए हलाकत जे उहे खॾे में उछलाइणु चाहिनि था। मुंहिंजे अंदरि इन्हनि सां विढ़ण जी ताक़त नाहे। मौला, तूं मुंहिंजो बदिलो वठि। मूंखे हिमत ॾे, मूंखे सघ अता फ़रमाए त जीअं मां इन्हनि ज़ालिमनि जे चंबे मां निकिरी तुंहिंजे वाट ते हली सघां। तुंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते हलां, नेके जी दावत ॾियां, दावत इस्लामी जा दीनी कम करियां, गुनाहनि खां बचां, तुंहिंजा पाक घर याने मस्जिदूं आबाद करण लाइ सभिनी खे नमाज़ जी दावत ॾियां, फजर लाइ बि मुसलमाननि खे जाॻायां। मौला, नफ़्स ऐं शैतान ग़ालिब अची विया आहिनि, मां मग़लूब थी वियो आहियां। ए मुंहिंजा मौला, तूं मुंहिंजो बदिलो वठि। शैतान कुतो आहे। इमाम मोहम्मद बिन मोहम्मद ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैहि पंहिंजे किताब मिनहाजुल आबिदीन में तहरीर फ़रमाइनि था त हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाहि अलैहि फ़रमायो, शैतान खे
भॼाइण जो तरीक़ो इहो ई आहे त अल्लाह पाक जी पनाह घुरंदा रहो, छो त शैतान हिकु अहिड़ो कुतो आहे जंहिंखे अल्लाह पाक तव्हां ते मुसलत कयो आहे। जेकॾहिं तव्हां इन सां विढ़ण ऐं उनखे परे भॼाइण में लॻी विया त थकिजी पवंदव ऐं उहो कुतो तव्हां ते ग़ालिब अची तव्हांखे चक हणी ज़ख़्मी करे विझंदो। तंहिं करे उन कुते जे मालिक याने अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾांहुं रुजू करण ई वधीक बहितर आहे त जीअं हू उनखे तव्हां खां परे करे छॾे। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 40। नफ्सो शैतान हो गए गालिब, इनके चुंगल से तू छुड़ा या रब। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। अल्लाह पाक जे हवाले ही सच आहे त तक़दीर जी ॻंढ खे तदबीर जा नह कॾहिं बि खोले नथा सघनि। अल्लाह पाक जेको कुझु असांजे मुक़दर में लिखी छॾियो आहे उहो हर सूरत में असांखे मिली रहंदो, पर जेकॾहिं असां अल्लाह वारनि जा अंदाज़ ऐं वाक़िआ पढ़ूं त हैरान रहिजी वेंदासीं त कीअं उन्हनि पंहिंजा समूरा मुआमला अल्लाह जे हवाले करे छॾिया हुआ ऐं संदन कम पाण मुरादो बणिजंदा रहिया। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह अलैहिस्सलाम तफ़वीद जी आला मक़ाम ते पहुची चुका हुआ। पाण अलैहिस्सलाम खे शहीद करण लाइ जॾहिं बदबख़्त नमरूद दुनिया जे सभ खां वॾी बाहि ॿारी ऐं खेनि उन में उछलायाई त बाहि में पहुचण खां पहिरियां मलाइकनि जे सरदार हज़रत जिब्राईल अमीन अलैहिस्सलाम हाज़िर थी अर्ज़ु कयो, जेकॾहिं मूंखां कंहिं मदद जी ज़रूरत हुजे त फ़रमायो। त पाण अलैहिस्सलाम फ़रमायाऊं, मदद जी ज़रूरत आहे पर तव्हां खां न बल्कि पंहिंजे रब खां आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, पोइ उन जी ई बारगाह में अर्ज़ु करियो। उन ते पाण अलैहिस्सलाम जेको जवाबु इरशाद फ़रमायो उहो सुनहरे अखरनि सां लिखण जहिड़ो आहे। पाण अलैहिस्सलाम फ़रमायाऊं, मुंहिंजे हाल जी मुंहिंजे रब खे ख़बर आहे, मूंखे अर्ज़ु करण जी ज़रूरत नाहे। तफ़सीर कबीर सिपारो 17 सूरह अंबिया तहतुल आया 68 158/8। जानता है मेरा रब्बे जलील, आग में जाता है उसका खलील। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जंहिं मुआमिले या कम में ख़तरे जो अंदेशो हुजे उन में हीउ पुख़्तो इरादो रखणु त अल्लाह पाक ई बहितरीअ सां हिफ़ाज़त फ़रमाईंदड़ आहे, उनखे तफ़वीद चइबो आहे। इहा तसव्वुफ़ जी हिकु ख़ासि इस्तिलाह आहे। यक़ीनन बारगाह इलाहीअ में दुआ करणु तक़दीर जे ख़िलाफ़ु न आहे, पर असां त पंहिंजे मुआमलनि बाबति सोचींदे ओवर थिंकिंग गहरी सोच जो शिकार थी वेंदा आहियूं। न्याणी ॼमण जी ख़बर मिले त को नादान उन वक़्तु ई ॿारड़ीअ जी परवरिश, ॾाज ऐं शादी वग़ैरह बाबति सोचे पंहिंजो हाल बुरो करे वठंदो आहे ऐं धीउ जे पैदाइश ते अफ़सोस जो इज़हार कंदो आहे, जेको ग़ैर मुस्लिमनि जो तरीक़ो आहे। जॾहिं त न्याणी अल्लाह पाक जी रहमत ऐं वॾी नेमत आहे जंहिं ते उन जो शुक्र अदा करणु घुरिजे। न ॼाण ईअं रोज़ानी ज़िंदगी जा केतिरा ई कम आहिनि जिन जे बारे में असां घणो पहिरियां सोचणु लॻंदा आहियूं ऐं पोइ पाण ई नतीजा कढी ग़म ऐं अलम जे समुंड में ॿुॾी वेंदा आहियूं। अहिड़े मौक़े ते अल्लाह पाक जे प्यारे कलाम ॾांहुं मुतवजह थियो ऐं सिपारे 24 जी सूरतुल मुमिन आयत नंबर 44 मां मदद वठंदे पाण खे चओ, जीअं त इरशाद थिए थो, व उफ़व्विदु अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं मां पंहिंजा कम अल्लाह जे हवाले करियां थो, बेशक अल्लाह बाननि खे ॾिसे थो। महिरबानी करे हिन आयत मुबारका ते तरसो ऐं थोरो गौर करियो। दिल जे इत्मिनान ऐं तवजो सां अकेलाईअ में हिन आयत मुबारका जे तर्जुमे ते गौर करे हिकु हिकु लफ़्ज़ अदा करियो ऐं उन लज़्ज़त खे महसूसु करियो जंहिंजो बयानु हिन आयत में आहे। इन में मौजूदु लफ़्ज़ केॾी न हिम्मत ऐं हौसले वधाइण वारा आहिनि। जेकॾहिं माअज़ल्लाह घर में औलाद जी पैदाइश ते संदन परवरिश जे ख़र्चनि जी न हुजण जी सूरत में नफ़्स ऐं शैतान वसवसा विझनि त पाण खे चओ, मुंहिंजो रब रोज़ानो किविलीअ खे कण ऐं हाथीअ खे मण अता फ़रमाईंदो आहे, हू भला मूंखे कीअं महरूम रखंदो। हीअ आर्ज़ी आज़माइश आहे ऐं हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो। हिकु वेल मच्छीअ जी रोज़ानो ग़िज़ा केतिरा ई मण आहे, पर मुंहिंजो रब्बे करीम समुंड जे तह में बि पंहिंजे उन मख़लूक़ खे रोज़ी अता फ़रमाए रहियो आहे। हू मूंखे बि अता फ़रमाईंदो, बल्कि दुनिया में पैदा थींदड़ हर साह वारो जेतिरे वक़्त ताईं दुनिया में ज़िंदा रहणो आहे
ओतिरी रोज़ी अल्लाह उन जे मुक़दर में लिखी छॾी आहे ऐं उहा खेसि मिली ई रहंदी। तंहिं करे मां छो ॿारनि जी पैदाइश या नियाणी ॼमण ते उन जी शादी ऐं ॾाज वग़ैरह जे मुआमलनि ते ग़म करियां। जंहिं माउ पीउ जे पेट में उन खे ग़िज़ा फ़राहम कई आहे, उहो ई खेसि दुनिया में अचण खां पोइ बि रोज़ी अता फ़रमाईंदो। हिकु शख़्स खां पुछियो वियो त तूं किथां खाईंदो आहीं? उन पंहिंजे मुंहं ॾांहुं इशारो करे चयो, जंहिं हीअ चकी बणाई आहे हू इन में पीअण लाइ अनाज बि ॾींदो आहे। अल मुस्ततरिफ़ 124/1। हमारी बिगड़ी बनी उनके इख्तियार में है, सिपुर्द उन्हीं के हैं, सब कारोबार हम भी हैं। रख मौला ते आस। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि अलैह फ़रमाइनि था, जॾहिं तव्हां पंहिंजो मुआमिलो अल्लाह पाक जे हवाले करे खाइणु इहा दुआ घुरंदव त हू तव्हां लाइ उहा शइ मुक़ररु फ़रमाए जंहिं में तव्हांजी बहितरी हुजे त तव्हांखे भलाई ऐं बहितरी ई नसीबु थींदी। छा तव्हां नथा ॾिसो त अल्लाह पाक जे प्यारे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जॾहिं इहे लफ़्ज़ व उफ़व्विदु अमरी इलल्लाह इन्नल्लाह बसीरुम बिल इबाद तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, ऐं मां पंहिंजा कम अल्लाह जे हवाले करियां थो, बेशक अल्लाह बाननि खे ॾिसे थो। अदा फ़रमाया त इन खां फ़ौरन पोइ ईंदड़ आयत करीमा में मौजूदु आहे त अल्लाह पाक खेनि फ़िरऔन जे बुराइयुनि खां बचाए वरितो ऐं दुश्मननि ते संदन मदद फ़रमाई। मिनहाजुल आबिदीन सफ़ो 246। इरादे जिनके पुख्ता हों, नज़र जिनकी खुदा पर हो, तला तुम ख़ैज़ मौजों से वो घबराया नहीं करते। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारक वसल्लम।